एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभम गुर प्रसाद जप। सुखमनी साहब जाके मन गुर की परतीत, 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 ओ तिस जन आवे हर प्रभु चित, ओ तिस जन आवे हर प्रभु चित, हाँ जाके मन गुर की परतीत, जाके मन गुर की परतीत, तिस जन आवे हर प्रभु चित, जाके मन वाला जाके। सतनाम सत श्री श्री राम। संसार समस्याओं जो घर, समाधान एकमात्र नाम, सभी समस्याओं जो हल प्रभु प्राप्ति का थो गुरन में, गुरन ते आस्था रखण सां, उन्हनि में विश्वास रखण सां, सिक ऐं पक रखण सां उहा शइ प्राप्त थींदी। सा पंचम पातशाही हिन पद में फरमाइनि था, जाके मन, जंहिंजे मन में गुर की परतीत, गुरु जे लाइ विश्वास 100%, कॾहिं बि मन डिगे न, तिस जन आवे उन्हनि पुरुषनि खे ईंदो हर प्रभु चित, हरि प्रभु चित में। इते चरितार्थ थींदी, स्पष्टी थींदी त नाम चित बेड़ा बने, नाम चित तिस जन आवे हर प्रभु चित। जॾहिं उहो चित में अची वियो जिन पुरुषनि खे, जिन विश्वास रखियो गुरन में, उहे संसार में छा पर टिन्ही लोकनि में छा सॾबा। भगत भगत सुनिए तिहो लोए, भगत भगत सुनिए तिहो लोए, भगत भगत सुनिए तिहो लोए, जाके हृदय को होए, ओ जाके हृदय को होए,
भाई जाके हृदय को एको हाँ भगत भगत सुनिए त्यो जाके हृदय को भगत भगत श्री राम श्री राम। गुरन में विश्वास रखी करके मन में और चित्त में प्रभु जो धारण करे सदाई चितवन प्रभु जो हुजे उहे पुरुष संसार में भगत नाले से सजा वेंदा। पर इन संसार में न भगत भगत सुनिए तिह लोए टिनी लोकन में उन्हीं भगत पुरुष जी जय जयकार पई थी। श्री राम। मूंखे हिते कथा हिकु यादि अची वई। साईं कंवरराम साहब खणंदा हुआ और असां भाई बनाराम जे वातों ॿुधदा हुआसीं। पर पोइ भाग सां उन्हीं संत जो आस्थान बि गुजरात में दर्शन करे आयासीं जलाराम संत जो। पर भक्तन जी बातों कथा संत ईअं ॿुधण में आई। जलन जट हिकु सेठ पंहिंजी बिल्डिंग पियो ठाराए। मुंशी शाम जो मज़ूरनि जे लहण ते उन्हनि खे पैसा ॾींदो हो पंहिंजी मज़ूरी महिनत जी। 8 कलाक जो हाणे अंग्रेजी टाइम जी हद बीठी आहे, न त सिज लथे ताईं हलंदो हुजे। करे थोरो घणो कमु आहे त बि उहो पूरो करे पोइ मोकल ॾींदा हुआ और बसि सुबुह थींदो ऐं कमु शुरू थी वेंदो हो। श्री राम। त पोइ वीचारा घर वञण लाइ मज़ूर तड़ तकड़ कंदा हुआ भई मूंखे अॻ में मिले मां वञा। त उन में हे बि हिकु मज़ूरी कंदो पर शांत ते बीठो रहे जेसिताईं आराम सां सभु थी वञनि। त पोइ उन तकड़ जे करण करके उन मुंशी खे वीचारे खे कंहिंखे न कंहिंखे दॿ ॾियणी पवंदी हुई। पर हे शांत चित अचे बसि पंहिंजो वठे त छो लाइ हिन जी उन में आस्था थी वई भई वाह भगत वाह तूं शांत प्रिय तोखे बि त घर वञिणो आहे तूं कॾहिं तकड़ न आराम सां सभु ॿिया वठी वञनि। श्री राम। बसि हिन जो ईअं नेम हुजे बसि हमेशह हुनजी उहा ड्यूटी लॻल ऐं हो बि ज़रूरु तड़ तकड़ कनि कॾहिं केरु करे कॾहिं केरु। पर हिन जो उहो ई तीअं हिन जो भाव उन में वधंदो वियो। उहा बिल्डिंग ठहे पई हुनजी कार इहा ई हुई ड्यूटी सेठ जी रखियल। पर थियो छा को हुन वीचारे जा दम पूरा हुया मुंशी जा हुनजो चालाणो थियो। राम। चालाण जो थियो त मथे दरगाह में पहुतो ऐं हे पंहिंजे मज़ूरी करणु आयो भगत पंहिंजी ॿुधाइजे त मुंशी गुज़ारे वियो। त ओॾे साईं जे दरगाह में चई छॾियईं बाबा हे असांजो भगत आहे हिन में असांजी आस्था हुई इन जी तंहिं लाइ इन खां हिसाब न वठिजांइ लेखो न कजांइ। जो हुन बि हिन सां लेखो न कयो प्यार सां हथों पंहिंजी मज़ूरी ॾेई करे हथ जोड़े हिन सां प्यार सां हलंदो हो। हुनजो उते उहो छोटकारो थी वियो। श्री राम। तिनी कथा जे आधार ते ताणे हिन जी विरती जेका हुई जलाराम भगत सिंधी गेह जो उते भंडारो थींदो आहे। वॾो मशहूरु भगत छा गुजरात में वॾी ख़ल्क हूंदी आहे उते उनजे आस्थान ते। श्री हा जूनागढ़ ॾे हा 98 में ॾिसी आयासीं। जय जय छा चइजे त पर इहा ॼण उते बि इहो हुकुम हले पियो न। अॻ में मां सचे साईं जो तव्हांखे इतिहास ॿुधायो भगत गुरमुख जो ॾाढो लाहौरी मल
जंहिं पैसा कंहिं वाणे ॾे, उहो चएसि पियो मां नथो ॾेई सघां, त संतनि ॾे आयो। संतनि चयुसि बाबा हाणे तुंहिंजा 500 रुपया न असां 500 पताशा ॾियूं था। चइसि ईअं कीअं थींदो? वियो घर पहुतो हो गुज़ारे, मुंहिंजा दम पूरा हुया, अॻियां पहुतो भेणा चई तूं सचे संत खे, अहिड़े भगत साहिब खे तूं इनकार कयो आहे, वञ तुंहिंजे लाइ नरक में बि जाइ कान्हे। ओॾो आयो आहे भगत साहिब जी शरण आयो, साईं मूंखे पताशा जो उहे वरिता अथई। तंहिंखां पोइ हुनजी वञी सवली थी आहे। श्री राम साबित थियो त भगत सुनिए तिह लोए, यानी उन्हनि जो हुकुम हिते छा पर ओॾे बि हले पियो। जांके हृदय एको होए, जिन जे हृदय में हिकु वसी वियो आहे त हुननि जो हुकुम ओॾे बि दरगाह में हले थो। श्री राम फ़क़ीरां संदा कानियां घड़ियां दुर्दरगाह। फ़क़ीर कंहिंखे शराब ॾियनि या शब्द ॿोले विझनि त उहो दरगाह में उनजो क़बूल थी वेंदो, माना उनखे सज़ा मिलंदी मिलंदी। घड़ियां दुर्दरगाह। सब्र वारा पुरुषनि जो सब्र मंझि कमाण, जिन सब्र जो कमाण पंहिंजो रखियो आहे हृदय में, ए सब्र का नीहणो सब्र संदा बाण खाल को ख़ता न करे। संत सब्र करे वेंदा, पर जेतिरो सब्र माना खिमिया कंदा ओतिरी उन दुष्ट खे सज़ा घणी मिली वेंदी। राम संत जी खिमिया सां उहो छॾिजी न वेंदो, हुनखे वधीक सज़ा मिलंदी। सब्र अंदर साबरी तन में जालेन, होए नज़दीक खुदा दे भेद न किसे दे। तंहिं लाइ हिते पोइ उन्हनि पुरुषनि जे जंहिंजे हृदय में सच वसी वियो आहे, सच करणी सचता की रहत, सच करणी सचता की रहत, सच करणी सचता की रहत, सचता की रहत। ओ सच हृदय सतमुख कहत, सच हृदय ओ सच हृदय सतमुख कहत, सचमुख कहत। हाँ सच करणी सचता की रहत, सच हृदय सतमुख कहत, सच करणी वाला सच करणी। श्री राम उन्हनि पुरुषनि जी हर करणी उथणी वेहणी सभु सच, जिनजे हृदय में सच वसियो, जिनजे चिंतन में सच वसे थो, उनजो हर कर्म भक्ति बणिजी वेंदो, उनजो ॿोलणु ॿुधणु सभु ज्ञान। श्री राम ॾिसणु वैसणु सभु ज्ञान। उनजो नितनेम सत्संग कोई बंधन ई न थींदो, विच में कोई संसार ईंदो पुछंदो ॻाल्हाईंदो त बि उनखे बसि उनजो भक्ति बणिजी वेंदो, उहो साईं जे रूप में अचे थो, उन सां ॻाल्हाईंदा। जे राति अची विया सभु उन्हनि खे उनजो दुख दर्द वंडणु हे हो, इहो नितनेम थींदो पियो। साईं चवंदा उन साईं जे आयलनि खे राज़ी कयो, उनजो दुख दर्द दूर कयो त साईं तव्हांजी बि ॿुधो। श्री राम आरत माना दुखी, जेके दुखी अचनि था उनखे सुखी कयो त तव्हांजी बि आरती माना आरत दुख साईं ॿुधो न। तव्हां दुखी खे हटायो, असां आरती कयूं था, इहो छा थींदो?
रहरास बाबा साईं पढ़ंदा, कंहिं अची ॻाल्हायो त उन सां ॻाल्हाईंदा, वरी पंहिंजो रहरास पढ़ियो। अड़े ॿिए जो कोई बिगड़ियल कमु आहे तॾहिं अची चयो अथई उहो रास कर त तुंहिंजो रहरास थिए न। हरे राम। हा, कॾहिं मतां मन में भुल थी विझे त हे नितनेम में हिन भंग अची विधो, और हे अची कंहिं संत जंहिंसां ॿोलनि उनजी ख़ुशी आहे। हा, बसि उनजी लीला ॾिसो सभु। भाई बहरूराम साहब 24 कलाक सुखमनी साहब अष्टपदी पढ़ंदा, 24 अष्टपदियूं, पोइ सुबुह खां शुरू कंदा, जब साहब सुबुह जो पढ़ी छॾंदा, पोइ हलंदो ई रहंदो वेंदे सुम्हण महिल ताईं, बाक़ी जेकी बचे बसि पढ़नि। वरी कोई अचे ॻाल्हि वारो, ॿियो टियों संत दर कोई बि सवाली अचे, बसि वरी बाणी पढ़नि वेठा, बसि वरी कंहिं ॻाल्हायो उन सां ॻाल्हाईंदा वेठा। दिनचर्या भक्ति बणिजी वञे, इहो बंधनी छो त बसि हे नितनेम करिणो आहे त पोइ वरी वहिंवारी ॻाल्हाइणो आहे, वहिंवारी छा जो ॻाल्हाइणो आहे। संत ने कोई बि दुखियो ईंदो उनजी शेवा थिए, न 100 बंदगी न 1 रज़ावंद। हरे राम। तंहिं लाइ हिते सच करणी, हर क्रिया उनजी सच थी वेंदी। सच माना धर्म, सच अदृश्य आहे, सच जो रूप आहे धर्म। खिम्या, दया, अहिंसा, आय खे ख़ुशि करणु, सच करणी, सच तांकी रहत, उनजी रहती सची थी वेंदी। श्री राम। बावल साईं शिव भजन साहब वटि असां श्लोक ॿुधोसीं, रजब रती रहत की, रहत जी रती हथ अचे त बात न बरनी जाए, उनजी महिमा चई न वेंदी जिन खे रहती हथ आई आहे। इहा जग ख़िदमत करे आगे ख़ुशी ख़ुदा आहे। हिते बि जग ख़िदमत कंदो उन्हनि जी जेके पंहिंजी रहती में हलंदा, अॻियां बि ख़ुदा जी ख़ुशी माणींदो। भाई जागरनाम साहब जिन इहो साॻियो ई रजब साहब जो हिकु श्लोक ॿुधायो, रजब रती रहत की जानो लाख सुमेर, रजब रती रहत की जानो लाख, हिकु ई सुमेर, सुमेर त आहे ई हिकिड़ो। मेर माना जबल, मेर माना सुमेरू, माना सभिनी जो श्रेष्ठ अथव जबल, मथे खां मथे। पर लाखो जानो लाख सुमेर, रहत जी रती हथ अचे त ॼण लखनि सुमेरनि जे बराबरि उन्हनि खे हिकु हथ ताईं ताक़त आहे, ओट आहे। श्री राम। वेद पुराण जेता पढ़िया से सभु सूलां की ढेर, से सूरनि जा ढेर गॾु कयईं, हीअं कर हीअं न कर, हीअं कर हीअं न कर। वेद पुराण जेता पढ़िया से सभु सूलां की ढेर, रजब रती रहत की जानो लाख सुमेर। बाबा रहती कान्हे, रहणी। श्री राम। संत जी आहे बहिणी, कहणी, रहणी ऐं सहणी, इहे वृत्ति धारणियूं आहिनि। वेहणु सिखे, वरी ॿोलणु सिखे, वरी ओड़ी रहती हुजे, वरी कोई ॿोले त सहण थिए। हरे राम। तॾहिं पूरनता ईंदी। सच करणी, सच तांकी रहत, सच हृदय सत मुख कहत। हृदय में सच आहे, उनजे मुख में निकिरंदो बि सच। सखी बाबा, साईं बाबा आहे, सॼी उन्हनि सां मिले थी, कीअं गुरनि में वेसा रखियो। उनजी सॼी करणी रहणी सभु सच जी, परोपकार जी, शेवा जी। जली पाण वेठा लोॾनि, शाम जो उथनि त सुखो पाण वेठा घोटनि। सुंड पाण अकेला संगत वेठी आहे, पाण वेहनि मंझी, चाहे हिकिड़ो ॿियो विहाइनि, उहो सुंड जा मट घोटाए सभु संगत पी वञे। सुंड में दुख दर्द वाई बादी सभु शेख मुस्लमान चौरियूं भरे वञनि। श्री राम। प्रसाद हले पियो, ॿार बचे, बसि परोपकार ई परोपकार थिए। तेल तमाकू हले पियो, सभु को राज़ी थी वञे। सच करणी, सच तांकी रहत, सच हृदय सत मुख कहत। साची दृष्टि साचा कारो, साची दृष्टि साचा, साची दृष्टि साचा कारो, साची दृष्टि साचा। ओ साची दृष्टि साचा आकार, साची दृष्टि साचा आकार, साची दृष्टि
साचा आकार सच वरते साचा पासारो सच वरते साचा पासारो साचा पासारो साची दृष्ट साचा सच वरते साचा पासारो साची दृष्ट वाला साची श्री राम मुंहिंजी नज़र सची परमात्मा सम आहे परमात्मा सभिनी खे सम दृष्टि सां ॾिसणो इहा सची नज़र आहे सम में मुंहिंजो साईं वेठो आहे उहा आत्मा जेका आहे उहा वॾी नंढी न आहे जेका अवतारनि में आत्मा आहे उहा ई केवल में आहे माकोड़े में आहे डाकू में आहे चोर में आहे ओंकार सर्व प्रकाशी आत्म शुद्ध अकरे अविनाशी ईश जीव में भेद न जानो साध चोर सर्व ब्रह्म पछानो हस्ती चीटी केवल में हाथी में तरण कख में लो आदंग एक अखंडत बसे अनादंग वो अनादि जेका आत्मा आहे अखंड आहे नास न थियण वारी आहे सभिनी में बराबर बराबर माना सम में आहे त उनजी साची दृष्टि बस संतन जी बाबा वॾे में वॾी शेवा इहा आहे जो हो ब्रह्म स्वरूप आहिनि हुनजी नज़र जाॾे पवंदी ब्रह्म रूप में पवंदी बसि उन ब्रह्म सभिनी में ॾिसी करके उनखे उन कशिश में झलियूं वेठा हूंदा बसि जेसिताईं उनजी दृष्टि इहा पवंदी पई संसारी ख़्यालु न उथंदो इहा वॾी शेवा आहे संतनि जी हरे राम ब्रह्म में जोड़ियूं वेठा हूंदा बसि साची दृष्टि साचा आकार हुनजो उहो सच में रहंदे मन में तन में ॿाहिरि नज़र में उनजो आकार बि सच थी वेंदो प्रभु जो रूप थी वेंदो सच वरते हर वृत्ति साचा पासार जेको बि पसारो वरताईंदा उहो सभिनी जे भले जे लाइ जे परमात्मा संसार असांखे ॾेई छॾियो सुख वठो ते संत जेके बणाईंदा भले जे लाइ त अहिड़े परमात्मा खे पार ब्रह्म जिन सच कर जाता पार ब्रह्म जिन सच कर जाता नानक सो जन सच समाता नानक सो जन सच समाता ओ पार ब्रह्म जन सच कर जाता पार ब्रह्म जन सच कर जाता नानक सो जन सच समाता वाहगुरु नानक सो जन सच समाता हो सुख मनी सुखम रत प्रभु नाम भगत जना के मन विश्राम सुख मनी वाला सुख उन्हीं पार ब्रह्म खे महात्मा गांधी श्री राम चे परमात्मा सच्चा चे न सचो ही परमात्मा है छा चे उहो ई साहब
पार ब्रह्म जिन सच कर जाता, पार ब्रह्म खे जिन सच करे समझो आहे। श्री राम माना असांजे हथ में वो पार ब्रह्म सच जे रूप में, बस सच बोलियो, असां हृदय में सच रखूं। हा सदाई जय जयकार, विचलित न थे। पार ब्रह्म जिन सच कर जाता, सची ॻाल्हि बोल, बस जेकी अंदर आहे उहो ॿाहिरि कढ, उहा ई सच आहे। गीता में चयो अथऊं सच छाखे चइजे, जेकी अंदर आहे उहो ॿाहिरि निकिरे। पार ब्रह्म जिन सच कर जाता, नानक सोजन सच समाता। उहो पुरुष वञे सच में समाइबो, लोक परलोक पंहिंजो सहेलो करे वेंदो। श्री राम श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम मिलाए जय जय राम, श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम, राम जय राम जय श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय जय। राम कृष्ण भगवान की बोल, गुरु नानक देव सतगुरु वसण भूत, सतगुरु साईं खोताराम सच्चे साईं सतराम दास, पूज अमर शहीद साईं कांवराम, सखी बाबा दाराम, पूज माता सा, सर्व संतन महात्मा, सर्व संतन को पे साधो बोलो।